Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. हम इस हुकूमत को न आवाम की नुमाइंदा तस्लीम करते हैं, न इसको आईनी तस्लीम करते हैं, न इसको जमहूरी तस्लीम करते हैं, और अब भी इस्टेब्लिशमेंट उनकी मुहाफ़िज़त नहीं हुई है। पंजाब हुकूमत वहाँ मीनार पाकिस्तान के जलसागाह को डैम बना रही है, और ताकि वो इस काबिल न रहे कि वहाँ पर जलसा हो सके। और ये भी कहते हैं कि हमने तो जलसा नहीं रोकना, जलसा रोकना भी नहीं है, फिर इजाज़त भी नहीं देनी, कि हमने ये तय किया है कि जलसा इंशाअल्लाह होकर रहेगा। अगर उन्होंने एक रास्ता रोका तो हमने दूसरा रास्ता बनाना है, अगर उन्होंने दूसरा रास्ता रोका तो हमने तीसरा रास्ता बनाना है। इस्टेब्लिशमेंट अञा बि हुकूमत जी मुहाफ़िज़ बणियल आहे। मौजूदा हुकूमत खे आइनी ऐं जमहूरी तस्लीम नथा करियूं। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुक्मराननि PDM जे जलसे खां अॻु मीनार पाकिस्तान खे डैम बणाए छॾियो। जलसो रोकण खां रोकियो वियो त ॿियूं ऐं टियों नंबर ऑप्शन इस्तेमालु कया वेंदा। 13 दिसंबर ते लाहौर में तारीख़ी जलसो कयो वेंदो। इस्तीफ़ा सां गॾु डिवीज़नल हेडक्वार्टर्स में मुज़ाहिरनि मुल्कगीर शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल वारनि ऑप्शन्स ते बि सलाह मशवरा जारी रहंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मौजूदा हुकूमत ऐं उन जे सहूलियतकारनि खे घर भेड़ो करण लाइ अपोज़िशन जमातूं हिकु पेज ते आहिनि। इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ते इजलास दौरान लाहौर जलसे सूदो ॿियनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया विया। लाहौर में PDM जे जलसे जो तैयारियों तेज़। इंतजामिया तरफां मीनार पाकिस्तान ग्राउंड में पानी चढ़ण बाद नवाज़ लीग अॻवाननि जो दौरो। ख्वाजा साद रफ़ीक, उस्मा बुखारी, राणा मशहूद ऐं ॿियनि अॻवाननि ग्राउंड पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। नवाज़ लीग जे कारकुननि तरफां मॉडल टाउन खां मीनार पाकिस्तान ग्राउंड ताईं मोटरसाइकिल रैली कढी वई। ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त फिराडिन जी हुकूमत मां हर सूरत में जान छॾाईंदासीं। इंतज़ामी रंडकनि बावजूदि 13 दिसंबर ते हर सूरत में जलसो कयो वेंदो। कोरोना में मुकम्मल लॉकडाउन न करण ते हुकूमत मथां तनक़ीद कंदड़ हाणे पाण जलसा करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में कोरोना जी पखेड़ जो ज़िम्मेवार अपोज़िशन जे जलसनि खे क़रार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अपोज़िशन वारा कोरोना खे रोकण लाइ को बि सहकार नथा कनि। संदनि जलसनि सबबि मुल्क जे कुंड कुड़च में कोरोना पकड़जी रहियो आहे। अवाम खे अपोज़िशन जे जलसनि में शिरकत न करणु घुरिजे। एहतियात सां सनअत ऐं अवाम जी ज़िंदगियुनि खे बचाए सघिजे थो। सियालकोट में वापारियुनि खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त माज़ी में जेके इलाइक़ा पुठिते रहिजी विया उन्हनि इलाइक़नि में तरक़ी आणींदासीं। PDM जी क़यादत में इस्तीफ़ाउनि वारे ऑप्शन ते इतफ़ाक़ बाद नवाज़ लीग, पीपल्स पार्टी ऐं JUI सूदो ॿियनि अपोज़िशन पार्टीज़ जे मेंबर्स तरफ़ां असेंबलीज़ ताईं इस्तीफ़ाऊं ॾियण जो सिलसिलो जारी। पंजाब असेंबली में नवाज़ लीग जे वधीक 6 MPAs ऐं 2 MNAs इस्तीफ़ाऊं पार्टी क़यादत ॾांहुं माणे छॾियूं। इस्तीफ़ा ॾींदड़ लीगी MPAs में मलिक सुहेब, अनीज़ा फातिमा, अख्तर हुसैन, उस्मा बुखारी ऐं संदसि मुड़ुसु समीउल्लाह ख़ान शामिल। नवाज़ लीग MNA बशीर अहमद ऐं सिंध मां चूंडियल MNA खीलदास कोहिस्तानी इस्तीफ़ा पेश करे छॾी। अच्छा हाथ मेरी गल सुन ना ते मैं तू जबरदस्ती ले जा सकदे जे इत्थे कोई भी सानू मजबूर ना करो। किस गल ते मजबूर ना करो। मैंने क्या किया जो तो नहीं किस तरह तुसी मन दसो की मसला है। मैं कह रहा हूं मेरे नाल ऐसा ना करो। जबरदस्ती तो नहीं जा सकता भाईजान, जबरदस्ती नहीं आप लेकर जाएंगे। लाहौर जी मॉडल टाउन थाने जी पुलिस DJ भट्ट खे गिरफ़्तार करे वरितो। साइंस सिस्टम एक्ट जी भञकड़ी ऐं हथियार रखण जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त DJ भट्ट जे ऑफिस मां ग़ैर क़ानूनी हथियार मिलिया आहिनि। शिकायत मिलण ते कार्रवाई कई। DJ भट्ट दाहियो आहे त पुलिस तशदुद जो निशानो बणाइण बाद थाणे ते वठी वई। ख़दशो आहे त गुम कयो वेंदो। DJ भट्ट PTI जे जलसनि लाइ बि साउंड सिस्टम जा इंतज़ाम कंदो हो। सिंध काबीना तरफां कोरोना टेस्ट लाइ किट्स मुहैया करण बाबति वफ़ाक़ खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। आम वाहिपे जी शयुनि जे अघनि ते कंट्रोल लाइ
मैजिस्ट्रेट्स के वधीक अख्तियार ॾियण जी मंज़ूरी। सिंध काबीना बरसात दौरान फौत थियलनि जे पोयरनि खे 1 लख रुपयनि जो मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ताज़नि बरसातनि में 149 ॼणा फौत थिया हुआ। बरसात दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि जे ज़ख़्मियुनि खे 25,000 रुपया मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी। घर तबाह थियण जो मुआवज़ो 25,000 रुपया मुक़रर। सिंध काबीना बरसात मुतासिरनि जी मदद लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां 4 अरब रुपया घुरे वरिता। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास दौरान बरसात सबबि नंढे कारोबार ऐं फसलनि जी तबाही ते मुतासिरनि खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। आबादगारनि ऐं नंढनि वापारियुनि खे टैक्स छूट ॾियण जी मंज़ूरी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वॾो वज़ीर मुराद अली शाह बरसात मुतासिरनि जी माली सहायता लाइ वफ़ाक़ी सरकार खे ख़त लिखंदो। सिंध पुलिस ने मुक़ररियूं में बदलियूं। एसपी हेडक्वार्टर हैदराबाद आसिफ अबड़ो बदली। संदसि जाइ ते अनिल मुक़रर। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल एसपी अब्दुल ख़ालिक सिंघार अली, अब्रेस अब्बासी ऐं फैज़ान अली जूं ख़िदमतूं एडिशनल IG कराची हवाले। अब्दुल लतीफ़ खे AIG लीगल 1 मुक़रर कयो वियो। कराची जे इलाइक़े जमशेद टाउन में रिश्वत वठण ते तालका एजुकेशन ऑफिसर ज़ाकिर भुरगड़ी गिरफ़्तार। एंटी करप्शन खाते जी टीम तरफ़ां TEO ऑफिस ते छापे दौरान अमले में थरथलो। TMO ज़ाकिर भुरगड़ी खे ऑफिस असिस्टेंट खां मुबैना तौर 20,000 रुपया रिश्वत वठण ते गिरफ़्तार कयो वियो। एंटी करप्शन अख़्तियारियुनि जो चवणु आहे त ऑफिस असिस्टेंट अज़हर भुट्टो जी शिकायत ते कार्रवाई कई वई। ज़ाकिर भुरगड़ी असिस्टेंट ऑफिसर खां रिलीविंग ऑर्डर लाइ मुबैना तौर 20,000 रुपया रिश्वत तलब कई हुई। कराची जे इलाइक़े डिफेंस में मुक़ाबिलो ॼाणाए 5 ॼणनि खे फुलफराए करण वारे मामले जो नओं रुख़। PTI अॻवान लैला परवीन जे ड्राइवर अब्बास जो ॿीहर पोस्टमार्टम। संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान हुअण जो इंकशाफ। लैला परवीन जो चवणु आहे त जेकॾहिं पुलिस मुक़ाबिलो थियो त मुंहिंजे ड्राइवर जे जिस्म ते तशद्दुद जा निशान छो आहिनि। हाणे शक यकीन में तब्दील थी चुको आहे त अब्बास खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। सिंध हाई कोर्ट बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त फौरी ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। बेटनि ते मनसूबे बाबति नीदरलैंड सां मुआहिदो करण ते वफ़ाक़ी सरकार खां जवाब तलब। ॿुधणी दौरान AG सिंध अदालत खे आगाह कयो त नीदरलैंड सां थियल मुआहिदे में सिंध सरकार शामिल नाहे। अदालत हुकुम ॾिनो त बेटनि जे मामले ते सिंध हुकूमत जे मौक़िफ़ खां आगाह कयो वञे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त बेटनि ते तरक़ियाती कमनि सां तिमिर जा ॿेला ख़त्म थी वेंदा, जंहिं जे नतीजे में माहौलियाती तबाही जा ख़तरा आहिनि। वफ़ाक़ ऐं सिंध सरकार खां जवाब तलब करण बाद ॿुधणी 15 जनवरी ताईं मुलतवी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्ते वक़्ते सां बरसात जारी। लाड़काणो, कंबर, मीरो खान, वाहरा ऐं गाजी खुआवर में वसकारो। कंदकोट, कशमोर, तंगवाणी, करमपुर, मिर्ज़ापुर ऐं भरपासे में वक़्ते वक़्ते सां बरसात बाद थधि में इज़ाफ़ो। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। स्टील मिल्स जे 4,500 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। मलीर में हज़ारें फ़ौज अलामती जनाज़ो खणी रस्तनि ते निकिरी आया। ऑल पाकिस्तान एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी जे सॾ ते मुज़ाहिरे दौरान वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुलाज़िमनि जो चवणु आहे त जबरी बरतरफ़ी वारो हुकूमती फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। स्टील मिल्स खे करप्शन ज़रिए तबाह कयो वियो। इदारे खे ठीकु करण बदिरां हज़ारें मुलाज़िमनि खे बुखूं काटण ते मजबूर कयो पियो वञे। मुलाज़िमनि तरफ़ां बरतरफ़ी वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चिताव। 3 महीननि खां वठी उहो असांखे ब्लैकमेल कंदा हुया। जंहिंमहिल उहो मूंखे किडनैप करे विया, उन्हनि खे मां पाण ॾिठो, हिकिड़ो एशियस हुयो अखियुनि सां मां पाण ई ॾिठो आहे। हुन पैसा हुन खां 10 लख वरिता आहिनि। असांखे ऑफिस में घुराइनि था, रहंदो ई असांजी बुल गिलाइनि था त तव्हां ईअं न कयो, तव्हां हटी वञो। असांजी पुलिस नथी ॿुधे रहंदो। उन्हनि जे मतिलबु समीर वग़ैरह जेके आहिनि इहे उन्हनि जे मतिलबु उन्हनि जी साइड वठी उन्हनि रिश्वत वठी उन्हनि खे छॾे ॾिनो अथऊं। असांखे पंहिंजो इंसाफ़ मिले, न त असां पंहिंजो ज़हर खाईंदासीं।
लाड़काणो में ॿिनि शागिर्दियाणनि खे मुबैना तौर नशो ॾेई इज्तमाही लॼल जो निशानो बणाइण वारो मामलो लहमिटी करण जा साम्बा इलाइक़े जे बासनो में पुलिस जवाबदारनि खे बचाइण लाइ दुरनि में छा जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। ज़रियनि जो चवणु आहे त केस जे जांच ऑफिसर SP मोहम्मद कलीम मलिक मथां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई खे अॻिते न वधाइण लाइ दॿाउ विधो पियो वञे। गिरफ़्तार जवाबदार ASI महरान जतोई ऐं समीर अञा ताईं अदालत ॾाढो पेश न थिया। मुतासिर शागिर्दियाणनि ऐं संदनि वारसनि रहियल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदारनि फ़हिश तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल कयो। शागिर्दियाणनि जी ज़िंदगी तबाह कंदड़ टोले सां ठाह खां इनकार। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कावड़ ज़ाहिर करण बाद सखर में आबपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन तेज़। रेवेन्यू ऐं आबपाशी खाते बैराज कॉलोनी में केतिराई घर होटल्स ऐं दुकान राहे पट करे छॾिया। ऑपरेशन दौरान रहवासियुनि तरफ़ां इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज। कोट DCG कोट बंगलो वारे इलाइक़े में गैर क़ानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन दुकानदारनि ऐं असिस्टेंट में मुंह मारी। इंतज़ामिया गॾी मशीनरी ज़रिए केतिराई दुकान ऐं घर राहे पट करे छॾिया। लाड़काणो में घर रहण ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी। लाहौरी रेगुलेटर पुल ते घर बचाओ तहरीक जे सॾ ते धरणे में औरतूं ऐं ॿार बि शरीक। मुज़ाहिरीन तरफ़ां घर रहण वारो फ़ैसिलो वापसि न थियण जी सूरत में मरण घड़ी ताणी बुख हड़ताल जो चिताब। लाड़काणो में एहसास सेंटर ते रक़म जी कटौती ख़िलाफ़ मुस्तहिक औरतुनि जो मुज़ाहिरो। एजेंट ज़रिए 500 खां 1000 रुपयनि ताईं कटौती जो दाहूं। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहसास सेंटर ते बदनज़मी सबब सभई मुस्तहिक औरतूं दरबदर। काज़ी अहमद में एहसास सेंटर से औरतुनि मथां तशद्दुद जी वीडियो वायरल थियण बाद 3 एहलकार मुअत्तल। SSP नवाबशाह पुलिस एहलकार अलावरायो चांजो हुसैन चांजो ऐं सामण खान खे मुअत्तल करे छॾियो। मीरबाग गोरचानी में बि एहसास सेंटर से मुस्तहिकनि तरफ़ां कटौती जूं शिकायतूं। गौसपुर में मुस्तहिक औरतुनि तरफ़ां कटौती खां इनकार ते डिवाइस होल्डर वापसि हलिया विया। औरतूं केतिराई कलाक इंतज़ार करण बाद खाली वापसि। गढ़ी खेरो भरिसां एहसास सेंटर जे रिटेलर खां मुबैना तौर 8.5 लख रुपया फुर। ठठो जी गर्ल्स कॉलेज में क़ाइमु थियल एहसास सेंटर ते पुलिस जो छापो। गैर क़ानूनी तौर डिवाइस हलाइण ऐं रक़मनि में कटौती करण जे इल्ज़ाम में 4 ॼणा गिरफ़्तार। पुलिस डिवाइस बि तहवील में वठी छॾियो। सांगड़ में शहर ते तशद्दुद जो ॾोह साबित थियण ते अॻूणे SHO एहसान बुलैरी सूदो 8 एहलकारनि खे 18 महीना कैद जी सज़ा। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट मुतासिर शहरी जी दरख़्वास्त से ॿुधणी बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सज़ा मिलियल एहलकारनि में मोहम्मद जमील, वहीद मुराद, अनीस, अब्दुल वहाब, शाहनवाज़ ऐं अरशद अली शामिल। पुलिस एहलकारनि 2019 में झेड़े दौरान शहरियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो हो। सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसनि के नतीजे में पीउ पुटु सूदो 8 ॼणा अजल जो शिकार। गौसपुर भरिसां डाटसन जो मोटरसाइकिल के टक्कर सबब टंगवाणी वासी अली नवाज़ ऐं संदसि पुटु शाहिद मीरानी फौत। मियाँ साहब भरिसां मोटरसाइकिल स्लिप थियण के नतीजे में औरत अख्तियार खां तो फौत थी वई। संदसि धीउ ऐं पुटु ज़ख़्मी। कुबो सईद खान भरिसां ट्रैक्टर के टक्कर में उस्ता मोहम्मद वासी नौजवान मोहम्मद उस्मान अजल जो शिकार। रानीपुर भरिसां महरान हाईवे ते कार जो रक्षा के टक्कर। कडियारो वासी भगवान बागली फौत। सकरन लग कौमी शराते कराची का सखर वींदड़ कोच कल्टी। सखर वासी एक्साइज ऑफिसर मजहर अली फौत। मिरपुर खास भरिसां शुगर मिल्स में कमन सां भरियल ट्रैक्टर ट्राली हेठियां अची पौरियत गुल मोहम्मद रुन फौत। दादू बे नीगर नस्ला कमरानी थ्रेशर मशीन हेठियां अची फौत थी वियो। किपरो वेझो ॻोठ आत में काकाहो बरसाती पानी में ॿ ॿाहिरि ॿुॾी फौत। 12 साल जी कुर्बान ऐं 14 वरनि जी जावेद राजड़ जा लाश घर पहुचण ते कोराम। शिकारपुर की मुनीर कॉलोनी में नौजवान नाज़ुक उज़्वो वठण बाद घुटा ॾेई क़त्ल। अली शाह पीर वासी नौजवान निज़ाम चांजो जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त अणॼातल जवाबदारनि नौजवान जो नाज़ुक उज़्वो वठण बाद घुटा ॾेई क़त्ल कयो। जंहिं बाद मुनीर कॉलोनी में लाश उछले फरार थी विया। नौजवान जो लाश RBUT जे मुर्दा खाने में रखियल। वारिस न पहुता। पुलिस वाक़े जा कारण मालूम न करे सघी।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ संगत मां है शाहिद सियाल। हेडलाइन सवाली छूं बुलेटिन की शुरुआत करनासी शॉर्ट ब्रेक का पोए अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।